कश्मीर में अगवा थियल डॉक्टर मुनीर अहमद नायच बडाणी लॻ अगवा थी वियल मुखी जगदीश कुमार ऐं संदसि पोटो जयदीप कुमार बाज़ियाब थी विया। कश्मीर में गुज़िरियल 4 ॾींहनि खां वठी धरणे सबबि मुखबियुनि जी बाज़ियाबी मुमकिन थी। यादि रहे त धरणे में SSP कश्मीर अमजद अहमद शेख पहुतो हो। उन 24 घंटनि जी मोहलत वरिती हुई पर वारसनि पारां धरणो ख़त्म कोन कयो वियो। वारसनि जो चवणु हो त असांखे सभ जा सभ मुखबी हिते रोडनि ते मिलनि। कुछ कलाकनि बाद SSP अमजद शेख टे मुखबी मुनीर नायच मुखी जगदीश कुमार ऐं संदसि पोटो जयदीप कुमार बज़ारी हाउस खणी आयो जिथे वारसनि हवाले कया विया। जॾहिं त धरणो हिन वक़्त में जारी आहे। धरणे में वेठल माण्हुनि जो चवणु आहे त जेसीं ताईं सभु मुखबी बाज़ियाब न थींदा असां वेठा रहंदासीं। जॾहिं त धरणे में सनान कुरैशी सैयद ज़ैन शाह ॿियनि पार्टियुनि सां वाबस्ता अॻवान पिणु अगवा थी वियल मुखबियुनि जे वारसनि सां हिन वक़्त में रोड ते वेठा आहिनि। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।